पहुंच पीरा दस्तगीरा। ॾाढा तो सुभान अल्लाह मुझा मौला जो मूंसां गॾु पढ़ायो उनखे जल्दी मदीनो ॾेखार। पहुंच पीरा दस्तगीरा, पहुंच पीरा दस्तगीरा, सवाली तूने दरजा इन यदी अला मुरीदी हद हर मुरीद ते बाकी गम वचा जो, बाकी गम वचा जो कामिल पीर जो पहुंच पीरा दस्तगीरा। बुलंद आवाज़ पढ़ पहुंच पीरा दस्तगीरा, सवाली तुझे दरजा। तो सुभान अल्लाह हे मिस्र वतन दे दिल से पढ़ तो सुभान अल्लाह। साईं मुर्शिद आशिक अली शाह सारे हर को बयो पुकारे। साईं मुर्शिद आशिक अली शाह सारे हर को बयो पुकारे। वार कर सैयद सुहारा, वार कर सैयद सुहारा, लाए सजा मुजारा। पहुंच पीरा दस्तगीरा, सवाली तुझे दरजा। पहुंच पीरा दस्तगीरा, सवाली तुझे दरजा। हे सैयद जे बचड़े जी तोखे ज़बान से चवां हिया जे बड़ो किरे रुको चओ पहुंच पीर दस्तगीर, पहुंच पीर दस्तगीर। पोइ वण हेॾे न ईंदो जंग न भॼंदो, हेॾे वणी वण किरंदो। मुर्शिद असांखे उहो खपे जेको राड़ में सद में साणी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे हीअं चवंदा कयो, हीअं छा चवंदो, हीअं चवंदा कयो मीरा बलियों के इमाम, मीरा बलियों के इमाम, दे दो पंजतन के नाम। हमने झोली है फैलाई बड़ी खोल के, हमने झोली है फैलाई बड़ी खोल। अदा देर वारो मुर्शिद असांखे खपे ई न। सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। आहा हा हाणे तहां घणा वज़ीफ़ा जेके पढ़ी सघो पर मुश्किल अची वञे न उन महिल वज़ीफ़ा त यादि ई कोन ईंदा, उन महिल पढ़ी बि न सघंदा। हिन महिल त प्यारा दोस्त सिर वञे उन महिल वरी वज़ीफ़ा काथे पढ़ी सघिबा। जे त क़ुर शरीफ़ खोलियूं वरी पढ़ूं या दोस्तनि खे गॾु कयूं न। दस्तगीर चयो आहे मुंहिंजा मुरीद मुंहिंजो जॾहिं हथ टोते आ त पोइ घणी ड्रेग छाजी रुगो ईअं चओ पहुच पीर दस्तगीर, पहुच पीर दस्तगीर, पहुच पीर दस्तगीर। जे उन महिल मां हथ न ॾियां ढक न ॾियां त मां अब्दुल कादिर न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान, ॾाढा सुभान अल्लाह चओ त हिकिड़ी करामत दस्तगीर जी। ईअं न दिलि सां ॾाढा सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि ॿुधी छॾ त दस्तगीर जी करामत मिड़ई माण्हुनि न लिखियो न, वॾनि वॾनि मुफ़स्सिर वॾनि वॾनि मुफ़स्सिर। हा दस्तगीर जी करामत जंहिं तंहिं न लिखी आहे, वॾनि वॾनि आलिमनि जेके मुफ़्तिन जा उस्ताद आहिनि उन्हनि लिखी आहे। हा ॾाढा चओ न सुभान अल्लाह। दिलि ठही इहा माल कम जी थी, कम जी थी। हा सॼी ज़िंदगी समाज जे थी क़बर ताईं बि हीअ अजल ताईं बि हीअ घड़ी कम ॾिनी जेका अल्लाह अल्लाह जे रसूल ऐं महबूब जे बचन ऐं ग़ुलामनि जी तारीफ़। सुभान अल्लाह। थकिजी पिया हिकिड़ी माई कुराड़ी वॾनि किताबनि में अचे थो त पोइ उहा वीचारी ॿकिरड़ी चारे न पई सघे। कुराड़ी ॿकिरियुनि खे कीअं पुॼे? पोइ हिकिड़ो ॿकिरियुनि जो फरड़ो दस्तगीर जे 11 जो करे छॾे। बस ॿकिरियुनि जो झंग में चढ़ण वञनि त बघियल खे कहिड़ी ताक़त आहे त ॿकिरियुनि ॾे अचे। बकरी जो ये पवे न दस्तगीर जे 11 वाली हीअ जो ढीराइस त ईअं पियो ढुके जो बस साही न पटे। जे बकरी पुॼेसि त हणी सिंग हणी रत कठी विझेसि, आंध्रा कठी विझेसि, हो ते कंधो खणी न सघे त दस्तगीर जी बकरी आ कीअं कंधो खण। सुभान अल्लाह।
बादशाह उते उन्हें जे शींह जे पार शींह पालींदो बादशाह इहो शौक़ हुअसि आयो जो ॿाहिरि ॾिठईं त शींहनि खे बुखा नौकर खे सड़कईं त तो अॼु गोश्त न विधो आहे मुंहिंजे शींहनि खे चईंसि मूंखे माफ़ी मिले निंड वठी वई देरि थी वई हाणे माफ़ी मिले बादशाह चयो त हाणे ॿियनि खे त जेको थोरो घणो गोश्त विझो बाक़ी हिन जे लाइ वञो घोड़े ते चढ़ी वञ जंहिंजी बकरी हथ चई खयूं अची कोई हिन खे गोश्त खाराए उन्हनि जेका पैसा घुरिया उन बकरीअ जा पैसा ॾींदा हे जो चढ़ियो तो बस घोड़े ते नौकर एकड़ी बकरी बीठी धण में बस बख विझूं घोड़े ते खयूं उडार आयो सिद्धो अची बादशाह वटि पहुतो साईं बकरी आंदी अथनि हा हिनखे कोई ऐं जे हाणे कोहण में थींदी देरि ईअं थो शींहं खे पिंजरे में बाड़े अॼु इहो मज़ो बि ॾिसां हीअं जो वाड़ी बकरीअ जा अंदरि ईअं मुंहुं कढियो शींहं कंधु हेठि कयो अची थी बकरी टकर हणे बस शींहं के बेहोश करे छॾियईं सॼो रतो वेहत थियो मुनवरी खां तोखे बि दस्तगीर जो इश्क आहे तॾहिं मज़बूत लॻो पिया को बि तोखे हीअं करे नथो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर ओ जंहिंजो मुर्शिद जे दस्तगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे ओ दस्तगीर हुजे सो दुनिया में कीअं दिलगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे ओ दस्तगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे दस्तगीर हुजे सो दुनिया में कीअं वो दिलगीर हुजे जंहिंजो मुर्शिद जे चो सुभान अल्लाह हिन जो ॾिठो त शींहं जी ॿेड़ी ॿोड़े छॾियईं वठी तो बादशाह ॾे भॼे हे बादशाह त मूंखे नौकरी त ठहियो पर ॿेड़ी ॿोड़े छॾी थो बस ईअं भॻो आयो ओ बादशाह सलाम ओ बादशाह छा आहे रे छा थियो थी चईंसि होॾे त होॾे शींहं खे त ॾिसो शींहं चईं छा आहे शींहं खे हलो सही ॾिसवाली अची जो ॾिसे त बकरी हीअं कयूं बीठी आहे शींहं बचो हुते फटके साईं अखियुनि सां ॾिठी मतां पोइ वरी मूं ते ॾे गरीब ते हे ॾिसो पोइ शींहं फटकाई थो पियो बकरी जी बस टकरनि जी ठा ठा लॻी पई चईं त हे कढ बकरीअ खे वारो कर मन शींहं बची पए बकरी कढी की नौकर ॻाल्हि ॿुधो हाणे हिन बकरीअ खे ओ जाथो खयो थी उते वञी छॾ पोइ जाॾे भॼे कढ भॼो जंहिं घर में वञी हुन घर वारे खे वठी आ अची तो सही बकरीअ जे कढ भॼे भॼा बकरी ट्राप ट्राप सिधो उहो बकरी अॻ में वई वञी हे बि सिधो हिन घर में पुछो ओला घर वारा कुराड़ी सॾनो जी अबा अमा केरु आहे अबा बस मां कुराड़ी आहियां ॿियो त मुंहिंजो अलाह खां सवाइ कोई कोन्हे अमा हेॾे आ छो बा अमा मां बादशाह जो नौकर आहियां बादशाह चयो आहे त हिन घर वारे खे हेॾे वठी आ अबा मुंहिंजो कमु अथसि छा बादशाह में न मां तो में कमु न तुंहिंजो कमु न अथसि तो में कमु चई अबा जंहिंमें कमु हुजे त उन में अचिजे लाॾिया जो सुभाणे बादशाह खे चयो मां कोन ईंदुसि बाक़ी मूं में कमु अथसि हेॾी अचे बाक़ी मुंहिंजो कमु अथसि त मां हलां थी बादशाह खे चई बादशाह अचे ई नथी हुई कुराड़ी सो चई त मुंहिंजो कमु आहे छा बादशाह में चई न चई पोइ भला बादशाह जो कमु आहे नी चई हा चई पोइ बादशाह खे चओ मुंहिंजे दर ते मां छाजे लाइ वञा आयो बादशाह पुछई अमा ॿी ख़बर कहिड़ी अबा चई अमा इहो हे बकरी तुंहिंजी आहे न अबा मुंहिंजी त कान्हे चई तुंहिंजे घर में जो आई अबा मां दस्तगीर जी हिकिड़ी बकरी करे छॾींदी आहियां जो बकरियूं चारे न सघंदी आहियां पोइ बकरी उहा जे धण सां हूंदी आहे त पाण वरी इहे जेके झंग जा शेर बघड़ पाण हुन को डिॼी भॼंदा वठंदा आहिनि मुंहिंजी उहा बकरी बसि ईअं कंध मथे कयूं घुमंदी वठंदी चओ सुभाणे
दिल ठारे जो सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह वारन जो शान है अहिड़ो ई आहे जंहिंजो रब ते जो सब ॾाढा चओ सुभान अल्लाह। बस बस हिकड़ी दस्तगीर जी करामत बयान करे पोइ दुआ करूं। ॾाढा सुभान अल्लाह जो नंढड़ी करामत हिकड़ी, ॾाढा चओ सुभान अल्लाह, दिल ठारे चओ सुभान अल्लाह। मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मौला या सल्ले व सल्लिम दाइमन अबदन। बगदाद शरीफ में नंढड़ी करम थकिजी पिया हूंदो मां सम्झां थो ॾाढा सुभान अल्लाह चओ। अॼु जी वियो, अॼु जी वियासीं, अॼु जी वियासीं, अॼु जी वियासीं दस्तगीर सदके। बस ये बगदाद शहर में मुझा प्यारा दोस्तों दस्तगीर बाहर निकली दजले दरिया सां वञी इबादत में बीठो त नौकर वरी ईअं वज़ू करे घुमंदो घुमंदो हिकिड़ी झूपड़ी उन्हें में ॾिसे त अमर कुराड़ी आ, उहा अखिड़नि को नाबीना। हे वञी उते पहुतो, अमा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अमा इते अकेली वेठी आहियां। चई बस रे अब्बा 12 साल थिया ने हिन झूपड़ीअ में वेठे। मूंखे हिकिड़ो पुटड़ो पाले ताते तयार जवान थियो, मुड़ुस बि मरी वियो। हिन दरिया दजले जे परियों माइट वेठा न उन्हनि खां मां संग वरितो। काफ़ी बेड़ियूं करे मां पुट परणाइण पई वञा, परणाए मोटी आयसि। दरिया जे विच ते एॾो तूफ़ान लॻो जो मुंहिंजी ॼञ वारो बेड़ो पुट समेत हिते गर्क थी वियो। बस मां बचा प्यारा मां वरी घर न वई आहियां। माइटनि हिते झूपड़ी ठाहे ॾिनी। रोईंदे रोईंदे अखियूं बि ॻरी वई। 12 सालनि में बचड़ो विसरियो ई न आहे अमर खां। अमा ॻाल्हि ॿुधो, वो दस्तगीर माण्हू सुभाणे आयो आहे बाथिया पीर जेको नंढड़े लाइ ॿारनि खे रांदि खेॾाईंदो हो नी, चवंदो हो त मरी वञो त सभु मरी वेंदा। पोइ हेॾो अची हकीम लफ़्ज़ ॾिसंदा त ख़ैरु लॻो पियो आहे ॿारनि जो सभु। वरी जो दस्तगीर हेॾो अचे उथो उथो त वरी सभई जीअरा थी उथी पवनि। ॾाढा चओ सुभाणे। अदा हाणे घणी डिगी तकरीर न करे सघंदुसि। हूअ अल्लाह क़ुरान पाक में इहो दाख़िल करे छॾियो आहे। भले हिकिड़ो सुवाल मां तव्हां खां पुछां, इज़राइल अलैहिस्सलाम असांजो साह छो थो कढे? असां चोरी कई आहे छा? इज़राइल अलैहिस्सलाम असां कुझु चयो आहे छा उन जे शान में? सिकंदर साईं सुभान अल्लाह त चओ न। फैसला तो सही सरदार साहब मुनव्वर अली खान घणा कंदा आहियो, पर असांखे खाराए केरो चओ अल्लाह। पीआरे सही फैसलो असांजो बि कर। हाँ मुनव्वर अली खान अदा खाराए केर चओ ॾाढा अल्लाह। पीआरे केर अल्लाह, मारे केर, जियारे केर, अखियूं कह ॾिनियूं, हथ कह ॾिना, बच्चा ॿार कह ॾिना। बाक़ी इज़राइल अलैहिस्सलाम असांजो साह छो कढे? रब के अर्ज करे हारी मुझा मौला इहा ड्यूटी मुते न रखो। वो ॿी जेकी ड्यूटी रखे तू मालिका मांखे नौकरी ॾियणी आहे, इबादत करणी आहे, ड्यूटी ॾियणी आहे, पर इहा मुते ड्यूटी न रखो। ईअं अर्ज करे हारी असांजो साह छो थो कढे? असां का चोरी कई था थिए या उन जे शान में कुझु ॻाल्हायो था थिए? मुनव्वर अली खान पोइ असांजो साह छो थो कढे? हाणे मुनव्वर अली खान फैसलो करे छॾे हिते ई तव्हांजे वेठे चइजे अल्लाह जो हुकुम अथसि। अदा मुनव्वर अली खान जे सरदारी फैसलो आहे त असां अल्लाह जे अॻियां सिर झुकायो। बिस्मिल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह। अदा असां अल्लाह जे अॻियां अदा फैसलो जेको फैसले वारो करे बिस्मिल्लाह सिर झुकायो से अल्लाह जे अॻियां बिस्मिल्लाह। पर हाणे ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं रब पाक इज़राइल अलैहिस्सलाम खे साह कढण जी ताक़त ॾिनी आहे, कुन सां जहान ठाहे, कुन करे त केतिरा ई मरी वञनि, हीअं मौत वारा थी वञनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, कुन सां सॼी काइनात ठाही अथसि, पाण कुन सां आर्डर करे हा, पर इज़राइल अलैहिस्सलाम खे साह कढण जी ताक़त ॾिनी अथसि त मर्ज़ीअ जो मालिक आहे। जे इज़राइल अलैहिस्सलाम खे साह कढण जी ताक़त ॾिनी अथई त पोइ दस्तगीर खे साह विझण जी ताक़त ॾिनी। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। वो नबी के साहब विझण जी ताकत ॾिनी अथई। अन्नी अख़्लुक़ु लकुम मिन तीन कहायत तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह व उबरिउल अकमा वल अबरस व उहियिल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम इन फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन। अनीमा अखलो को ठाई तो अंदकुम तवाजे ला मिनतीन मिटिया मो का हयत तोइरे पखिया जे मिसल फानफो को पोने के भूख रींदो आया फयकूनो तोइरन बिइज़्निल्लाह। रब जो यो आदर असा के मिलला त पग मिटिया के भूख रींदो आया त वरी पखी ठही पौंदो आहे। उने जी चुंब भी हुंदी आ, उने जा पर भी हुंदान, उने जा चंबा भी हुंदान, आंधा गुंगा भी हुंदान, दिन दिगर भी हुंदो आ। मुंजी भूख सा सजो इंतजाम ठही वेंदो आ। हाणे रब पिछाईंदो आ, असा के भी मोकल ॾेई छॾी सुभान अल्लाह। हिकिड़े दफ़े रब कंहिंखे अंधो करे मां जे पेटो अंधो ॼमे, रब अंधो करे मां सॼो कयां, रब अंधो करे मां ईसा सोनो सॼो कयां। जंहिंखे रब बीमार करे मां ख़ुशि कयां, रब बीमार करे मां ख़ुशि कयां, रब मारे मां जीअरो कयां, रब मारे मां जीअरो कयां। बिइज़्निल्लाह इहो आदर असांखे रब ॾेई छॾियो। हिकिड़ो माण्हू खणी आया अल्लाह सुणा ईसा साईं जी तू रोज असांखे मिड़ई ॿुधाईंदो आहे त मां मोल जीअरा कंदो आहियां। हे हाणे हमरा मरी विया आहिनि के जीअरो कर त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾिठो मथे इज़राइल जी साईं हेॾे 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 साईं मां रब जे कम सां थो वञा तकिड़ो आहियां हेॾे हेॾे आ जी साईं हिन जो रूह छॾे त मां फूक हणां त हिन में रूह विझां। साईं रब जे हुक्म सां मां साहु कढियो थमांसि, तुंहिंजे हुक्म सां त कोन्हे सोना, रब जे हुक्म खे मां कीअं मोटायां। रब जो हुक्म आहे त हिन खे साहु कढी आहे। हाणे तूं रब खे इलाज कर, उहो मूंखे चवे त पोइ खणी मां छॾियां। बाक़ी हाणे मां ईअं तुंहिंजे चवण ते सोना नथो छॾे सघां, छो त रब जो आदर आहे। छा थो चए मुझे भाव ॾिया आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने। हा साईं पोइ कीअं रब मोकिलियो हुई नी, टाइम जो मुक़रर हो नी त रूह कब्ज़ करण जे लाइ। पोइ मुंहिंजे भाउ लपाट हई तूं अखि मुबारक तुंहिंजी निकिरी पई ॾे ख़बर त पोइ रूह मुबारक कब्ज़ करे सघे। साईं हाणे लपाटूं बि था हड़ो, अखियूं बि था कढो, काॾे लाॾिया लाॾिया जो न सुभान भला सुभाणे निंड खणी सर चुक जो सुभान अल्लाह। लाॾिया जो सुभान अल्लाह। थकिजी पिया हो साईं हाणे मां छा भला नथो छॾे त बीह हीअं हथ मां कढी हीअं रूह शू कई त उहो हमरा उथी बीठो चई हाणे तव्हांजी मर्ज़ी, मूंखे लपाटू रोज़ रोज़ त खाईंदी न। लाॾिया जो सुभान अल्लाह। अदा अदा वारनि खे अल्लाह पाक इजाज़त ॾिनी आहे। पोइ जे दस्तगीर वरी 12 सालनि जो बेड़ो तारियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि। सुभान अल्लाह। बस अमर भी उन्हें महिल सही सिकंदर सही हली पई। अबा लचड़ीअ खां वठो मां नाबीन थी वई आहियां, सिधो दस्तगीर जे कदमनि ते अची किरी सोना वार कर, मुंहिंजो बचिड़ो हिन दरिया दजले में ॿुॾी वियो आहे बेड़ो, तूं दस्तगीर दुआ घुरंदे त मुंहिंजो बेड़ो तरी पवंदो। माई हुसैन पाक जॾहिं लॾे विया जे तुंहिंजो बचिड़ो लॾे वियो त छा आहे, मूंखे बि हलणो आहे, सभिनी खे हलणो आहे। साईं पर जे हलणो आहे पर तुंहिंजे दुआ सां बेड़ो तरंदो त किरोड़े काफ़र मुसलमान थी पवंदा। हाँ माई हाँ साईं बस हीअं हथड़ो जो खयो दस्तगीर त बेड़ो तरी पियो। बेड़ो जो तरियो त दस्तगीर सुणे पुछो माई जी साईं इहो बेड़ो आहे तुंहिंजो। साईं रोई रही अखियूं ख़तम थी वियूं आहिनि। हाणे हणको शुकारो त अॻु में अखियूं थियनि त पोइ त सुञाणो। ॾाढा ॾाढा दिलि सां ठारे दिलि ठारे चओ सुभान अल्लाह। मीरा वलियों के इमाम चौ बेड़ो पार थी। मीरा वलियों के इमाम दे दो पंजतन के नाम, हमने झोली है फैलाई बड़ी खोल के, हमने झोली है फैलाई बड़ी खोल के। ये जो दस्तगीर छुकारो है तो अंधड़ी भी सजी थी पई।
ये ताज़ी थी वही जिस्म में वरी अखड़ियों भी सजू थी वयूं दिसन लगी साईं इहो बेड़ो तो मुझो ना है वरी दस्तक दुआ घुरी त बियो बेड़ो टियो हां सही आ इहो बेड़ो मुझो माई जे हा न करे हा ताला केतरा बेड़ा कढी देखारिया अल्लाह ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह दिल ठारे चओ सुभान अल्लाह दुआ घुरो तरफ पाक दस्तगीर जे हिन करम जे सदके महबूब पंहिंजे बच्चन जे सदके तहां असांजा बेड़ा तारे जेके बड़े बचड़ा पढ़िया आहिनि से बि दस्तगीर जे दुआ सां वॾे फैज़ वारा थियनि साईं जन जा मदरसा वॾा कामयाब रहनि अल्लाह शल साईं जन जी इज़त खे अवां असांजी इज़त खे दस्तगीर जे सदके बेड़ो पार करे कुल शरीफ़ पढ़ो त सभिनी जे लाइ दुआ घुरो त बेड़ा पार थी भला दुआ में अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल मेहरबानी जंहिंजा सिपारा ख़त्म शरीफ़ आहिनि त ॿुधायो इंशाअल्लाह सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा मदरसा कामयाब रहंदा मेहरबानी मेहरबानी मौला या सल्ले वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरुल खल्क़ि कुल्लिहिम मौला या सल्ले वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरुल खल्क़ि मुझा मौला सभिनी बेड़ा पार आमीन असां सभिनी खे मदीने पाक आमीन मुझा मौला सभिनी सभिनी जी जेकी भी तकलीफ़ आहे सब दूर फरमा असां सभिनी खे महबूब करीम जी गुलामी नसीब आमीन मदीने पाक जी मिठी पाक चुमन आमीन सरदार साहब जी इज़त खे अञा बि महबूब जी आमीन रहमतुनि सां वधाए साईं सिकंदर साईं जी नूरानी फैज़ ख़िदमत खे अवां जेके मदरसे में रुपयो दाख़िल कयो आहे दाड़ो मुझा मौला महबूब सर खे क़बूल फरमा रहम फरमा सभिनी दिल जो मुरादूं पूरी फरमा बार बार मदीने पाक जी मिठी पाक चुमन नसीब फरमा असांजे परवाज़ अहमद साईं जो आर्डर मुजीब हाफिज मुजीब साहब त कहिड़ो शहर अदा ही दुआ में आवां चवंदो महबूब जो बचड़ो आहे दस्तगीर सुनो उनखे जेको अर्ज़ कंदासीं त उहो रब जे दरबार में पंहिंजे नाने जे सदके क़बूल करारी पहुँचो पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा पहुँचो पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा सवाली न खाली सवाली बचड़ा हसन हुसैन जा पहुँच पीर दस्तगीर सवाली तुझे दरजा पहुँच पीर दस्तगीर बुडल बेड़ा तो तारिया मुअल तो तारिया बुडल बेड़ा तो तारिया मुअल तो तारिया दुआ रब कबूल कई दुआ रब कबूल कई ऐ काफर मुसलमान था पहुँच पीर दस्तगीर 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 सवाली तुझे दरजा सल्लल्लाहु ताला अला खैर खल्क़ी व नूर शै व ज़ीनत फशै मुहम्मद व आलि व सहाबी अजमईन रहमत या रहमान दस्तगीर सोना जिंदा बचड़ा नान रब जी दरबार में सारे बचड़ा आमीन कर्ज़दारन जा कर्ज़ दूर कर्ज़ वारन जा कर्ज़ दूर फरमा दस्तगीर पाले नाने के बेड़ा पार सभी दिल जो मुरादूं पूरी थियन जेके मुरादूं खड़ी हैं सभी जो बेड़ा पार मुरादूं खड़ी हैं सभी दस्तगीर सब के बेड़ा पार फरमा माल दस्तगीर
जेके भी आलिम सगुर ठा उनके फैज़ से गया आमीन सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूरि अर्शी व ज़ीनत फर्शी मुहम्मद व आलिहि मुबारक साईं कंबर शरीफ वारन बादशाह दिला दुआ अल्लाह आमीन जो आमीन अल्लाह से साईं जन शफा साईं जन जमा जो खैर साईं बादशाह के शफा महबूब जे सदके साईं मशहूर शरीफ वारन बादशाह तेरा सबनी साईं इमाम बख्श सरकार के दरबार ते सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मोहम्मद बख्श खेम के सेठ मोहम्मद इसाक सबनी ते रहमतुल्लाह हुए सदके बेड़ाई रांझने दी मला बेड़ाई पार सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शी मज़हर कादरी साहब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं हुकुम करो इनको साउंड बन माइक अरे कालियो अरे बाबू साइड देखियो